जी नाज़रीन, असी इन वक्त जो है वो सिंधु दरिया के किनारे ते कायम सिंध के मशहूर बुजुर्ग हज़रत सखी जमील शाह दातार के चिलेगाह वाली जगह ते मौजूद आहियूं। अभी मुझे बैकग्राउंड में ॾिसंदा हूंदा त ही चिलेगाह है जिथे पंहिंजो हिकिड़ो 12 दरी जे नाले सां मुक़बरा ठाहिया विया हुआ ऐं उहे मुक़बरा जेके आहिनि से करोड़ों रुपयनि जी लागत सां ठाहिया विया आहिनि ऐं उहे मुक़बरा जेके आहिनि उहे ताजमहल जी डिज़ाइन ते ठाहिया विया आहिनि जिथे परे परे खां ज़ाइरीन हिते अचनि था ऐं उहे हिन में राइश बि इख़्तियार कनि था ऐं हिते वेहनि था ऐं हीअ जेको आहे किनारे जे मथां हिन चिलेगाह जे लाइ मथां जेको आहे हिकिड़ी सूंहं जो बास बनियल आहिनि ऐं सूंहं उनखे बख़्शनि था त उहो जेको आहे सो ताज़ो जेको ई सिंधु दरिया में पाणी आयो आहे ऐं उन पाणी जे जेको आहे चाढ़ सबबु जेको उन जा जेके किनारा आहिनि उनखे पंहिंजो ज़मीन खे हू खाईंदो रहे थो। खाइण जे नतीजे में जेको आहे उनखे पाइण जे नतीजे में इहो आहे त उनजी जेकी दीवार ॾिनल हुई उहा दीवार जेकी आहे हिन वक़्तु सिंधु दरिया किराए विधी आहे ऐं उहा दरिया जो उनजो दीवार जो जेको अधु आहे उहो लुड़ी वियो आहे ऐं अधु दीवार जेकी आहे उनखे फोट पइजी विया आहिनि, ॾार पइजी विया आहिनि। जंहिंखां पोइ जेको आहे हीउ जेको करोड़े रुपयनि जी लागत सां पंहिंजो तइमीर करायल जेके हे मुक़बरा आहिनि उन्हनि खे पुण ख़तरो लाहक थी वियो आहे ऐं उनखे जेको आहे बचाइण जे लाइ हिते कोशिशूं वरितियूं पई वञनि ऐं उनखे जेको आहे उहो हिते हिन जा रेती जा ऐं मुख़्तलिफ़ जेको आहे ॿियनि चीज़ुनि जा बोरा भरे जेको आहे उहे लॻाए पिया वञनि त जीअं उन्हनि मीनारनि खे उन मुक़बरनि खे बचाए सघिजे जॾहिं त पाणी जेको आहे उहो मुसलसिल चढ़े थो ऐं केॾीमहिल किरे थो ऐं हिन वक़्तु जेको आहे सो सिंधु दरिया जा जेके वहिकरा आहिनि उहे इंतिहाई तेज़ आहिनि ऐं उन्हनि तेज़ वहिकरनि जे करे जेको आहे उहे हिनखे नुक़सानु रसाए रहिया आहिनि। तंहिं करे पंहिंजो जेको सो ही असां अव्हांखे जॾहिं दरिया जो पाणी हिते पहुतो हो त असां हिन जो तव्हांखे अॻु में बि ॾेखारियो हो त हिन खां जेको पाणी हो उहो तक़रीबन 5 खां 6 फुट परे हो पर हिन वक़्तु जेको आहे उहो पाणी सिंधु दरिया जो जेको आहे उहो बिल्कुलु हुनजी दीवार सां लॻी चुको आहे ऐं उहा समूरी 5 फुटनि जी ज़मीन जेकी हुई 6 फुटनि जी उहा सिंधु दरिया पाए पाण सां गॾु खणी वियो आहे ऐं हिन वक़्तु उनजी दीवार बि जेकी आहे उनखे नुक़सानु रसायो आहे जंहिंजो अधु दीवार जो किरी वियो आहे ऐं अधु दीवार जेकी आहे उनखे फोट ॾार पइजी विया आहिनि ऐं हिन वक़्तु जेको आहे सो उन्हनि मुक़बरनि खे जेको आहे सो इंतिहाई वधीक ख़तरो आहे ऐं असीं तव्हांखे ईअं ई अपडेट कंदा रहंदासीं त जीअं ई सिंधु जो पाणी दरिया जो पाणी वधे थो ऐं किरे थो त उन बाबति अव्हांखे ज़रूरु आगाह कंदा रहंदासीं। असीं तव्हांखे इहो बि ॾेखारियूं त हिन पासे जेको आहे ही चिलेगाह आहे जंहिंजे चिलेगाह सां बिल्कुलु ई जेको आहे पाणी प्रतिथियल आहे लॻल आहे जॾहिं त हिनखे हेठां खां 2022 खां पोइ जेको आहे हेठां पथरनि जी पैचिंग ॾिनी वई हुई जंहिं करे हिन खे नुक़सानु जेको आहे उनखां बचायो पियो वञे ऐं हिनखे जेको आहे सो का पथरनि जी पैचिंग न ॾिनी वई हुई मुक़बरनि खे जंहिं करे हिननि खे नुक़सानु पहुतो आहे ऐं हीअ दीवार जेकी आहे सा किरी वई आहे ऐं हिन दीवार जे अधु हिसो जेको आहे सो किरियो आहे जॾहिं त अधु हिसो जेको बतो आहे उनखे ॾार पइजी विया हलिया आहिनि ऐं अॻियां हली असीं जेको बीठो पोज़ीशन बीठी उन बाबति ज़रूरु अव्हांखे जेको आहे सो अपडेट कंदासीं।